गली गली में शहर शहर में गली गली में शहर शहर में हिंद सिंध में सॼी दुनिया में। शाह असद सिंधी फिल्मुनि जे मशहूरु फिल्मसाज़ हिदायतकार ऐं लेखक शाह असद जो जनमु 15 अगस्त 1947 ते टंडे आदम में थियो। संदसि सॼो नालो सैयद असदुल्ला शाह। शाह असद 1970 में रंगमहल फिल्म लाइ शाइरी कई। हिन 1974 में फिल्म गैरत जो सुवाल लाइ डायलॉग लिखिया ऐं शाइरी कयईं। संदसि फिल्मुनि में जलाल चांडियो, परू, शहीद, जीए लतीफ़ शामिल आहिनि। शाह असद यार मोहम्मद शाह जी फिल्म मोशीदीअ जो हिदायतकार ऐं स्क्रीन प्ले राइटर बि हुयो। हिन टेली फिल्म शागिर्द ऐं मां आशिक़ तुंहिंजो आहियां बि ठाहियूं। शाह असद केतिरा ई ड्रामा लिखिया। शाह असद खे मञता तौरु तमामु घणा एवॉर्ड मिलिया। सिंधी फिल्मुनि जो ई मशहूरु हिदायतकार, फिल्मसाज़, लेखक ऐं शाइर 29 नवंबर 2005 ते वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह टंडे आदम में आहे। सभई चवनि था जिए लतीफ़